संगत सजाद मखणी यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो, घंटी वाले बटन के जरूर दबायो जी मुझो नओ वीडियो अवां ताईं पहुंची सके। ऐं वीडियो पसंद अचे वीडियो के लाइक कयो, वडी मेहरबानी। शुक्र जी मुंहिंजा रब असांखे रोज़ी लाइक कई, न त असां पिनऊं आ बा। अल्लाह अल्लाह ओ एडी देर करे छोटा यार अचो नथा सारंदो को मौजा बचो वो केडी देर करे। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम भाऊ। साईं खुश आयो? खैरा दुआ है। केर जवाना बा छा खपे? भाऊ यो अटो अथव अटो? हाँ बाबा अटो आहे असां वटि। भाऊ स्पेशल आ या चक्की वारो? बाबा स्पेशल भी आ चक्की वारो भी आ। तव्हांखे घणो अटो खपे? भाऊ घी अथव घी? हाँ गिहु भी आहे। भाऊ अधु किले वारियूं थैलियूं आहिनि खुलियल? बाबा अधु किले वारियूं थैलियूं भी आहिनि, खुलियल भी आहे। तोखे खपे कहिड़ो? माशाल्लाह यार दुकान भी सुठो आहे। हाँ शुक्र अल्हम्दुलिल्लाह भरियो आहे, पैसो लॻो आहे ईअं। भाऊ किरायो भरींदा आहियो या पंहिंजो अथव? किराए ते आहे। किराए ते आहे? हाँ हाँ। भाऊ नालो छा अथव? ये करे छा थो बदिराईंदे छा नालो पुछे थो? भाऊ कावड़ छो थो करे? दुकानदार आहे या गिराक त ईअं ॻाल्हाइबो आहे? यार तूं भी गिराक आहे या मथे जो सूर आहे? छा खपई बिलाड़ी थे अची? भाऊ हे घणे जो आहे? हे 5 जो आहे। घणा ॾियां? यार अजीब दुकानदार आहे, अॼु ॾिठो अथव तोखे। यार गिराकी जो टाइम आहे मुंहिंजा भाउ, गिराकी जो टाइम आहे। असां भाऊ कावड़ न कर, असांखे चवण नसवार अथव? नसवार नसवार भी आहे। घणियूं खपनि? साई नसवार अथव? साई भी आहे, पन्नू भी आहे। कहिड़ी ॾींदो आहे तूं? ये साबुण अथव? साबुण अब्बो कहिड़ो गिराक अची गीची में पियो आहे? साबुण भी आहे। तहिड़ा राजा लटन आया। भाऊ ये लाई घणे जी आहे हिकिड़ी? दिल त चए थी थोशो हणाया सुल थोशो। 5 रुपए जी आहे। घणियूं ॾियां? अरे भाऊ कावड़ छो थो करे? यार कावड़ कीअं न कयां? तोखे खपे छा उहा ॻाल्हि ॿुधाए न मूंखे। चिटो छो थो करे? भाऊ तूं काथे वेठो काथे आ? अली अबा हिते ई पाड़े में वेठो आहियां। अच्छा अच्छा माशाल्लाह। दाल अथव खुलियल? दाल भी आहे। कहिड़ी खपई? मुङनि जी चणनि जी? हा आहे, उहा भी आहे। माशाल्लाह यार हर शइ आहे तव्हां वटि। हा छो दुकान आहे को जेल आहे छा हिते? भाऊ सरफ कहिड़ो अथव? सरफ हर क़िस्म जो आहे। तोखे खपे छा? जेकी खपई शइ उहा चओ न यार। छिटो छो कयो थी यार बरू? यार कावड़ न कर बाबा, सियाणो थी। कावड़ ॾेराए थो न तूं। तोखे खपे छा जल्दी ॿुधाए, न त धिकारी कढाए वरी ॿाहिरि। अहिड़ी गिराकी को मांखे बस भली आहे। बस यार ये सोपार तुलसी घणे जी आहे हिकिड़ी? अरे 5 जी आहे। 5 जी घणियूं? यार कावड़ त न कर यार। मां हाणे ॿुधाए थो, मुंहिंजो मीट शार्ट करे छॾियो थी। तोखे जेकी शइ खपे उहा ॿुधाए। बस दा मूंखे इहा शइ खपे थी, सेफ्टी ऐं ब्लेड। निभागा सुबुह को अची मथे में सूर विधो थी। अटो वठी गिहु वठी एवर सेफ्टी जेकी शइ तो खपे उहा वठ न। ब्लेड हा ही वठ ब्लेड। घणे जी आहे? 35 रुपया। 3 जी सेफ्टी, 5 जो ब्लेड। आहे 30 रुपया अथई। ऐं 5 हाणे यार छाजे लाइ? सुबुह को अची हेॾो मथो खाधो थी। हल सेफ्टी खणी वञ अरे ब्लेड। भाऊ ॾाढी भाई कीअं ठाहींदो मां? तूं वञी ॾाटे सां लाहिया। जॾहिं 5 थियणी न पोइ ब्लेड वठी वञा। निकुर मथे में सूर विधो थी। किना गिराक अची टकरायो असांखे। अहिड़ा गिराक हल। संगत उम्मीद कयां थो ही मुंहिंजो वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो आहे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटन खे ज़रूरु दबायो जीअं मुंहिंजो नओं वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। वॾी महिरबानी।